सिंधी चैनल ते भलीकार। अॼु असां तव्हांजे लाइ सिंधी पहाका ऐं चवणियूं खणी आया आहियूं ऐं पेश कयूं था। रख मौला ते कोशिश आख़िरी साह ताईं करणु, मंज़िल मिले या तजुर्बो, शयूं ॿई नायाब आहिनि। रत खे लॻी बाहि रिश्तनि खे छा थी वियो आहे, रत खे लॻी बाहि रिश्तनि खे छा थी वियो आहे, घेरनि ते मयार कहिड़ी पंहिंजनि खे छा थी वियो आहे। रख मौला जॾहिं ज़मीर मलामत करणु छॾे ॾे, सम्झो इंसानियत ख़तम थी वई आहे। जेकी पखी उॾामींदा आहिनि संगता उहे घणा फट फट कंदा आहिनि, ख़ानदानी बाल जो उॾाम जा आवाज़ न आहे हूंदो। मुनाफ़िक दोस्त उन काड़े तितर मिसल आहिनि, जंहिंखे शिकारी जंग में खणी घुराईंदो ऐं सॾु कंदो। मुश्किल वक़्तु आयो त सभिनी जो ज़र्फ़ साम्हूं अची वियो। माण्हू बिल्कुलु ॿेड़ा न हुआ जहिड़ा नज़र ईंदा हुआ। ज़िंदगी जी जंग अकेले सिर विढ़ण जी पाण में सक पैदा कयो, छो जो ॾुखे वक़्त में माण्हू मशवरा घणा ॾींदा आहिनि ऐं साथ कोशिश आख़िरी साह ताईं करणु घुरिजे। मंज़िल मिले या तजुर्बो, शयूं ॿई नायाब आहिनि। असीं राहूं निहारे निहारे थकिजी पियासीं, जॾहिं खां तो चयो वरी मिलंदासीं। मुनाफ़िक दोस्त उन काड़े तितर मिसल आहिनि, जंहिं शिकारी ऐं हू सॾु करे पंहिंजा दोस्त माराईंदो। रत खे लॻी बाहि रिश्तनि खे छा थी। हीअ असांजी अॼु जी कलेक्शन ऐं असां उमेद कंदासीं तव्हांखे हीअ असांजी कोशिशि पसंदि आई हूंदी। असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा। महिरबानी।